बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत से हूंदो। सिंह जामोती ऐं तव्हांजो मेज़बान इमरान अली मेमन। मूंसां गॾु मौजूद मटियारी जी उहा शख़्सियत ऐं सम्झां थो कंहिं बि तारुफ़ जी मोहताज न। ज़िलो मटियारी हूअं त हर शइ सां मालामाल, पर मटियारी जे माण्हुनि खे इलाही घटि अहमियत ॾिनी वेंदी हुई। पर ऐं सम्झां थो हाजी शहज़ाद मेमन मरहूम रज़ाक साईं जो फर्ज़ंद, जंहिंखे अल्लाह पाक हूअं ई इज़त ॾिनी आहे, सिंध फूड अथॉरिटी जो मेंबर। त सम्झो था पूरे सिंध में केतिरा ज़िला, पर पोइ बि पूरे सिंध जो मेंबर हाजी शहज़ाद मेमन। अचो त अॼु ॻाल्हायूं था उन्हनि सां मेंबर थियण जे बारे में बि, कुझु ॿियूं बि ॻाल्हियूं। अचो त ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम सर। ठीकु आहे, ख़ैरियत आहे? अल्लाह जो हाजी मुबारकूं। ज़बरदस्त ऐं सम्झां थो बहितरीनु तव्हांजो कमु ऐं उन जो तव्हांजे फल बि मिले पियो। सिंध अथॉरिटी में मेंबर थिया आहियो। अच्छा, घणनि जे ज़हन में इहा शइ हूंदी त मेंबर जो आख़िर कमु हूंदो छा? अञा त असीं नवां आहियूं। सही आहे। ऐं हाणे सिलेक्ट थिया आहियूं सही, पहिरियों दफ़ा। ठीकु। असां बि अञा मीटिंगूं थींदियूं त वरी हुते सिंध फूड अथॉरिटी जो असुलु कमु इहो ई आहे त जेके होटलूं हूंदियूं आहिनि या ॿियूं जेके हूंदियूं आहिनि, बेकरियूं हूंदियूं आहिनि, या खाइण पीअण जे शइ सां जेका बि लॻियल शइ हूंदी आहे त उहा सही नमूने सां अवाम ताईं जेका आहे सा पहुचे। सही। का बि गैर मुज़र सिहत जेका आहे सा उहा अवाम खे मुहैया न कई वञे। जेका शइ हुजे उहा जेका एक्सपायर डेट खां पहिरीं विकिरो कई वञे, का बि शइ एक्सपायर जेका आहे सा हुन ते न विकिरो कई वञे। ऐं उहे असां जेके आहिनि से उन्हनि खे जेके ऑफिसर हूंदा उन्हनि खे जेको आहे सो जेके इंस्ट्रक्शन ॾींदासीं मिनट्स पार्ट्स करे जेके मीटिंग में, पोइ उहे ई जेके एक्शन वठंदा अॻियां। अच्छा, हिन में लेटर बि हो तव्हांजो जंहिंमें लिखियलु हो त तव्हां ट्रांसफ़र बि करे सघो था रेगुलर ऑफिसरनि जी, उनखे इंस्ट्रक्शन बि ॾेई सघो था। अच्छा, हिते अक्सर असां वटि भाण वग़ैरह या इन जे बारे में बि कंप्लेंट्स हूंदियूं आहिनि, नकली बि विकिरो थिए। छा था सम्झो तव्हांजे मेंबर थियण सां उन शइ ते बि फ़र्क़ु पवंदो, एक्शन खणंदो? भाण वग़ैरह जेको उहो एग्रीकल्चर सां वापसि थो करे। ठीकु। इहो पंहिंजे सिंध में फूड अथॉरिटी में इहो कोन्हे। ठीकु, सही। उहे जेके शयूं आहिनि उहे खाइण पीअण जेके एग्रीकल्चर पंहिंजो ज़राअत। ठीकु, बहितर। अजी, रावल शर्जील जो दौरो हूअं त मटियारी वासियुनि खे ख़ुशी थी आहे, ज़ाहिरी आहे। घणनि माण्हुनि जो इहो त सियासी दौरो, पर ज़ाहिर रावल पाण जवाबु ॾींदो सियासी दौरो कोन हो। कीअं भला दौरो हुन थियो, तव्हां वटि छो अचणु हुननि जो थियो, थोरो हिन जे बारे में ॿुधाईंदो? रावल साहब सां तमामु सुठा लॻा पिया ऐं ज़ाती बि आहिनि ऐं हू मेमन बिरादरीअ जो बि आहे। ऐं जेको आहे सो उन्हनि जी हुई ख़्वाहिश त मुलाक़ात जेका सां थिए। आया जेको बि तॾहिं ते असांजे हलींदो, असीं हुनखे इज़त ॾींदासीं। पोइ दुश्मन बि हुजे तॾहिं आहे त जेको ईंदो हुनखे इज़त ॾिबी आहे जेका असां ॾिनी। ऐं उन्हनि सां सुठा आहिनि, ज़ाती लगावा बि उन्हनि सां रहिया आहिनि। बिल्कुलु उन्हनि आया, असां उन्हनि खे इज़त ॾिनी। तव्हांजे लाइ ज़ाहिर आहे हर को इज़त लाइक़ु, चाहे केर बि हुजे, क़ौम परस्त हुजे, को सियासी अॻुवाण हुजे। अच्छा, इन ते कुझु फेसबुक ते असां शयूं ॾिठियूं त ॾाढो निगेटिव उनखे पेश कयो वियो। छा वजह आहे भला, इनखे कीअं था ॾिसो? नेगेटिव आउं सम्झां थो त ॿिए कंहिंखे तकलीफ़ कान हुई। ॿियो भाऊ महमद अली अबड़ो आहे, ऐं नालो त वठी छॾियां। ठीकु आहे, ठीकु आहे। उनखे हमेशह असां खां ज़ाती रंजिशूं आहिनि कुझु। उहे पहिरीं फ़ैसिला थियल आहिनि जेके उन्हनि कोन मञिया, लिखत में सयूं करे विया, पोइ उन फ़ैसिलनि ते कोन बीठा। उहो ज़ाती रंजिशुनि जे करे उहो आहे आदत खां मजबूर। उहो पंहिंजे हूअं ई असांजे ख़िलाफ़ु पोस्टूं रखंदो आहे, रखे असांजे सिर ते इन सां असरु कोन थो पए। पर जेको बाबा जे नाले लिखियो आहे त हाजी साहिब रूह तड़पंदो हूंदो, तड़पियो हूंदो। छा आहे बाबा खे ख़बर वञी ॾिसी आयो छा? ऐं वरी ॻाल्हाईंदुसि त इलाही अॻियां ॻाल्हियूं हली वेंदियूं। हुननि खे असां हुनजे ब्रदर खे जेको आहे शिकायत कई आहे, बाबा पंहिंजे भाउ खे सम्झाए ऐं असांजे नाले हरूभरू ख़िलाफ़ु जेको लिखे थो, जेको सही आहे तो हरूभरू हर पार्टी जे ख़िलाफ़ु लिखंदो आहे, इहा आदत खां मजबूर आहे इहे। ठीकु आहे न। जे वरी असीं लिखण ते पियासीं न, पोइ बर्दाश्त हमरा में मॻिया कान्हे। अॻे बि असां हिकिड़ी पोस्ट छॾी, पोइ हमरा सफ़ा पाणीअ मां निकितो। सो हिन जा जेके धंधा आहिनि उहे वरी पोइ ॿुधाईंदोसांसि न पोस्टुनि जे ज़रिए। पोस्ट रखण खां वॾो मसइलो कोन्हे।
ये हिकिड़ी पोस्ट रखाए सघे थो त ऐं उन बदिले में 100 पोस्टूं फेसबुक ते रखाए सघां थो। हिन जा जेके धंधा आहिनि उहे सभु दुनिया खे ख़बर आहे। जेको क़ौम परस्तीअ जे नाले ते जेको पार्टीअ खे ख्वार करे ऐं पंहिंजा जेको कम करे वेठो न उहो सभिनी खे ख़बर आहे, कंहिंखां बि लिकियल कोन्हे। अच्छा जी, रावल जे अचण सां भला तव्हां जीअं मखदूम जमील साहब वेझा आहियो माशाल्लाह, उतां त का शइ या अहिड़ी का फोन वोन या अहिड़ी का आई त कोन त छो आयो, छाजे लाइ आयो? ऐं मखदूम साहब हिन ॾाढा ज़बरदस्त आख़िर में लफ़्ज़ रावल साईं ॻाल्हाए वियो, उनखे कीअं ॾिसंदो था? ऐं तव्हांखे सिधो चिठो ॿुधाईंदो न त ऐं मुंहिंजो अॼु बि साईं जमील जमा ऐं साईं महबूब जमा जिन सां तइल्लुक़ु आहे। ऐं जेसीं ताईं मूंखे मखदूम हाउस सां साईं जिन तां इज़त मिलंदी रहंदी, ऐं कंहिं बि उहिदे जो बुखियो न आहियां। इहे उहिदा जेके आहिनि से आरज़ी हूंदा आहिनि, कुर्ब ऐं मुहबत जो जेसीं ताईं रिश्तो हूंदो आहे असीं साईं जिन सां गॾु आहियूं आख़िर ताईं, मरण घड़ी ताईं। बाक़ी इहा ॻाल्हि तव्हांखे चिठी ॿुधाईंदो न, मूं बिल्कुलु साईं जिन खे एतमाद में वठी पोइ ई हुकुम कयो। ज़बरदस्त, बेहतर। अच्छा, रावल जेके आख़िर में लफ़्ज़ ॻाल्हाया मखदूम साहिबनि लाइ, सम्झो था सुठी तरबियत आहे ऐं जेकी असल हक़ीक़त बयान करे रावल साहब तमामु सुठा लफ़्ज़ मखदूम साहब ऐं इहा हक़ीक़त बि आहे त जेको रावल साहब वारनि शदील साहब वारनि खे जेको अॻियां करण वारो मखदूम अमीन फ़हीम साहब, ऐं इहा हक़ीक़त में उबनी आहे। तमामु उहो सम्झनि था ॻाल्हि खे, सुठो तमामु ॻाल्हाएगा। जी जी, हुनजी महिरबानी। तव्हांजे दौरे जे ज़रिए आख़िरी राति जंहिं ॾींहुं अचिणो रावल, सुबुह जो राति जो शयूं हलियूं त भई साईं वटि अचे पियो रावल साईं, उन खां पोइ मटियारी में काफ़ी अहिड़ी जायुनि तां दावतूं रावल साईं वटि अचणु शुरू थी त असां वटि अचो, असां वटि अचो। छा भला वेट कंदा आहिनि माण्हू त हाजी शहज़ाद वटि को दोस्त अचे त असीं हुनखे पाण ॾाढो सॼूं? बसि उहो माण्हुनि खां बर्दाश्त अलाए छो नथी थिए। ऐं त कंहिंजे बारे में कॾहिं मूं दिलि में कान रखी आहे, न को असांजी दिलि साफ़ आहे, पर माण्हू मुंहिंजे लाइ इलाही दिलि में बुग़्ज़ रखनि था जेके वॾा माण्हू आहिनि। ऐं हुते नालो कोन थो वठणु चाहियां, सुठो ॻाल्हि कान्हे, पर छा भला उनखे मैसेज छा ॾींदो या का अहिड़ी शइ उन्हनि खे त भई सच त इहो आहे रावल साहब उन्हनि खे सुञातो बि न पियो, सची ॻाल्हि इहा आहे। मूंखां न ॿ टे जॻह पुछी त बाबा हीअं हमरा केरु आहे, वरी साईं ज़ैन शाह जे बंगले ते बि उन्हनि माण्हुनि जे नाले पुछा कई, हीअ हरू ज़िद में हाजी शहज़ादे आड़ में, बाबा मुंहिंजे सिहत ते को फ़र्क़ु पवंदो, तव्हां अला करे प्राइम मिनिस्टर अचे असांजे दिलि ठरंदी, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। सही ॻाल्हि आहे। जी जी हा, भले कंहिं बि अचे थो उन सां असांजे सिहत ते असरु कोन्हे। पहिरीं एंट्री मूं वटि हुअसि, मूं वटि ई आयो, पोइ दावत ते हुअसि, पोइ ई फ्री राति जो उन्हनि वटि विया, ऐं जेका हुई सा पहिरीं असां वटि ई आयो। ॾींहं ॾींहं असां न त पहिरीं हुननि जा बंगला आया, सही ॻाल्हि आहे। ऐं अलाह साईं जो शुक्र आहे, हिन खां पोइ भला साईं इज़त कंदो, हिन कई आहे। रावल जे दौरे खां पोइ काफ़ी हल्कनि में इहे बि ॻाल्हियूं आहिनि त ज़ाहिर शर्जील हिकिड़ो मज़बूत जेको आहे वज़ीर आहे सिंध हुकूमत में, सम्झो था त इन फ्यूचर उनजो दौरो बि असीं ॾिसूं पिया तव्हां ॾे? बिल्कुलु, मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त इहो असां वटि जेको बि तॾहिं हली ईंदो असीं हुनखे ॾींदासीं। ऐं जेको महमद अली अबड़े चयो त बाबा हाजी साहब रावल अची वियो त हाजी साहब रू तड़पी पियो, हीअं थियो, बाबा तुंहिंजो लीडर ईंदो डॉक्टर कादर मक्सी त असीं हुनखे बि इज़त ॾींदासीं। असीं त असांखे हाजी साहब वॾे जे मरहूम जे तरफ़ां इहा तरबियत मिलियल आहे, बाबा तॾहिं आहे की इज़त ॾिबी। हाणे तॾहिं आहे त जेको आहे उन सां बाबा जो रूह तड़पी पियो, बाबा तूं वञी ॾिसी आई छा बाबे खे? इहा ग़लति ॻाल्हियूं आहिनि, ग़लति तो ॻाल्हियूं करे, हिनखे थोरो सोचणु घुरिजे। शहज़ाद साईं, रिसेंटली ज़बरदस्त हिकिड़ो तव्हांजो प्रोग्राम थियो, जेको महिल प्रोग्राम जेको सकाफ़त जे हवाले सां मटियारी मासियुनि जी दिलियूं बि उन्हनि खटियूं। छा था सम्झो भला थोरो सरकारी हवाले सां या सरकार जे तरफ़ां मिसाल टाउन जे तरफ़ां असीं चऊं या ॿियनि इदारनि जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम नथा मतिलबु रखिया वञनि, सम्झो था त मतिलबु ईअं थियणु खपे, थोरो आवाम खे तफ़रीह मुहैया थियणु खपे, तव्हां त पंहिंजो फ़र्ज़ु निभाए ज़बरदस्त तफ़रीह फराहम कई सघो। बिल्कुलु, इहे बजेटूं बचनि थियूं त आवाम खे तफ़रीह ॾियनि, आवाम लाइ अहिड़ियूं शयूं कनि, या जीअं असां महिल मुक़ाबिलो रखियो त या क्रिकेटनि जो, या को केॾी महिल इवेंट रखियो राति में म्यूज़िकल प्रोग्राम रखियो वञे आवाम खे, जंहिंसां तफ़रीह मुहैया थिए। हिते त ॿियो का अहिड़ी का आहे बि कान, को पार्क को अहिड़ो पब्लिक पार्क हुजे या ॿी का हुजे जिते माण्हू वञी तफ़रीह कनि या को इंजॉय कनि, को अहिड़ो को ॿियो को हुजे
त अहिड़ी का बि कान्हे त हिननि खे DC साहिबु सुठो माण्हू आहे ऐं असांजो चेयरमैन उहो तमामु सुठो माण्हू आहे उन्हनि खे इहो सोचणु घुरिजे त महीने महीने इहे ₹2 निकिरी ईंदा अथनि हिन को वॾो मसइलो कोन्हे ऐं उहा हुननि जी शहर पंहिंजो आहे हुननि जो बि आहे हुननि जी बि इन में माण्हू जेको आहे सो वखाण कंदा वखाण कंदा बिल्कुलु जब मटियारी वासन लाइ को मैसेज तव्हांजे तरफ़ां मुंहिंजे प्रोग्राम जे तफ़सील सां मटियारी वासनि खे ख़ासि करे जेको फुट जा मेंबर थिया आहियो तई उन हवाले सां त मतिलबु शयुनि खे बहितर कनि ऐं कोशिशि कनि त माण्हुनि खे सुठियूं शयूं पहुचाइनि जी जी बिल्कुलु उहो त जेके बि दुकानदार आहिनि जेके होटलूं आहिनि तव्हांजी बि होटल जी आहे बिल्कुलु बिल्कुलु सभिनि खे आहे त शयूं हूअं ई दुरुस्त रखणु खपनि सही जेके आहिनि से एक्सपायर डेट में न हुजनि जेके खीर जेके आहिनि केमिकल वारा हलनि पिया मुज़र से जेके शयूं हलनि दही जो इहे सिधियूं आणु घुरिजनि मटियारी अवाम खे इहो ई पैगाम आहे त बाबा पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो मटियारी में तमामु मूं ॾिठो आहे त इलाही शौर अची वियो आहे जेका अॻे साईं साईं हूंदी उहा ख़तमु थी वई आहे ऐं ईअं ई थियणु घुरिजे माउंटन मतिलबु ईअं थियणु घुरिजे बराबरी बुनियाद ते हर हा जेको कमु करे तव्हीं उनखे जेको आहे सो माउंट बि ॾियो ऐं जेको आहे उनजे पोयां जेको आहे सो हलो त तव्हांजा कम बि थींदा ऐं असांखे मूंखे माउंटन में विहणो कोन्हे सही ॻाल्हि पर आउं चवां थो जेको तव्हांजो कमु करे थो उन सां गॾु बीहो त तव्हांजी जेका आहे सा अहमियत बि वधंदी ऐं तव्हां ॾिसो कीअं था हलियो चंदरनि ते माना सभु तव्हांजी ॻाल्हि में लॻे पियो त ईंदड़ को बि इलेक्शन मिसाल जीअं बल्दियाती इलेक्शन में को मखदूम साहिब जे तरफ़ां का टिकट विकेट या अहिड़ी का सेटिंग थिए थी त माना तव्हां न बीहंदो त बसि उहो साईं जन जो हुकुम साईं जो हुकुम ते हलंदो त पोइ इंशाल्लाह पोइ सोचींदासीं अवामी ख़िदमत जो मौक़ो मिलियो त बिल्कुलु अवामी ख़िदमत जो मौक़ो मिलियो त इंशाल्लाह अवाम जी ख़िदमत बि कंदासीं ऐं अहिड़ियूं शयूं हूंदियूं त अञा वधीक ख़िदमत करे सघंदासीं असांखे ख़िदमत जो जज़्बो आहे असीं हूअं ई पिया करियूं असां हींअर को बि उदो कोन्हे पर हूअं ई अवाम जे विच में आहियूं ऐं जेको बि असां वटि अचे थो असांजो जहिड़ो हाल आहे ऐं असीं हुननि जे लाइ हाज़ुर आहियूं हिन खां पोइ बि मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त आउं वेठो हूंदो आहियां सुबुह जो 12 बजे वठी राति जो 8 बजे ताईं वेठो हूंदो आहियां मुंहिंजे मुंहुं में जेको बि कमु हुजे ऐं जेको पुॼे सारो बाक़ी नौकिरी मुंहिंजे हथ में कोन्हनि माण्हू अचनि पिया नौकिरी मुंहिंजे हथ में कोन्हनि उहे हाणे वॾनि माण्हुनि जे हथ में आहिनि जेके मिलियूं त हाज़ुर सभिनि खे विराए ॾींदासीं हिते जे उहिदेदारनि सर अञा ताईं कुझु कोन न तव्हां त वरी बग़ैर उहिदे ते उहिदेदार त स्कीमूं बि खपाए वेठा आहिनि उहो हाणे मीडिया ते पढ़ो पिया सॼी ॻाल्हि सही ॻाल्हि आहे त 3% ते खपाए वेठा आहिनि संदन मर्ज़ी आहे अलाह ॾिसंदो उन्हनि खे छा कबो आख़िरी सवाल आहे साहिबु तव्हां पाण त माशाल्लाह मोह रहियो मटियारी जा पर जेके तव्हांजा टीम मेंबर आहिनि तव्हां सां गॾु जेके ज़ाहिर तव्हां सां गॾु कमु बि कनि था उन्हनि जे लाइ को तव्हांजो मैसेज आहे उन्हनि खे ख़राज तहसीन कीअं पेश कंदो असां उन्हनि खे तमामु मूंसां गॾु आहिनि ऐं हर दम जेॾीमहिल बि अधी राति बि सॾु कंदा आहिनि तमामु मूंसां ॿेली में गॾु हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे तमामु जस थो ॾियां व्यूअर्स उमेद कयां थो इन नंढड़ी कोशिशि तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ही कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आउं सम्झां थो त जवाब बि हो माण्हुनि खे जेके तनक़ीद कनि पिया ऐं जेके माण्हू बेवजह का कुझु ॻाल्हाइनि था उन जे बारे में चवां थो वधीक जवाब हो मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर लाज़मी कजो मुंहिंजी टिकटॉक ID ऐं यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब कजो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़।